KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुं जी दुनिया। प्रेस क्लब जड़िया सीन में पुलिस गर्दी के खिलाफ एहतजाज। रखण वासियों जो एसएचओ रखण अब्दुल वहीद मंगी खिलाफ प्रेस क्लब में एहतजाज। सोलंगी बिरादरी जी मुस्मात दीपा खातून ऐं मुस्मात शमशाद खातून दाहिंदे चयो त एसएचओ रखण अब्दुल वहीद मंगी असांजी चौदीवारीअ जो तकदुस पैमाल करे घर अंदर घिड़ी न्याणियुनि सां बदतमीज़ी करण बाद घर में रखियल कैश पैसा 80,000 रुपया सोना ज़ेवर ऐं घर जो सामान ॻोहारे वियो आहे ऐं असांजो मासूम निगर आमिर सोलंगीअ मथां हथ ठोकिया केस दाख़िल करे रहियो आहे। DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर एसएचओ खिलाफ़ नोटिस वठी तदारकी सूरत में SSP ऑफिस शिकारपुर ॾाढो एहतजाजी धरणो हयो वेंदो। यारे ॾींहुं मुंहिंजे छोकिरे तो मानी खाइण आयो कमु तो लही आयो मानी खाई वञे पियो तो दग तां पुलिस खणी वियसि। उतां पुलिस खणी वञी हुनखे मारे कुटे घर वठी आयसि। घर चयूंसि त मां जे माना सोन बि कढी ॾे असांखे पैसा बि कढी ॾे। पुलिस आई असांजे घर मारियईं असांखे कुटियईं असां को पैसा भी खणी वई आहे झुमकियूं खणी वई आहे मुंडरी खणी वई आहे 80,000 अलमारी खोलियो असां सेफ खोलियो अलमारी भंगी तो असांजी असांखे मारियो थो अची असांखे वार पटिया थो असांजो कुंवारे वियावन खे हथ असांजे घर घिरी आई आहे पुलिस असां सां नाजायज़ी वॾी नाजायज़ी कई थो असां छोकिरे खे मारे पुटे जंजीरनि में ॿधी घर वठी आया अथसि त हाणे तूं हल घर भए वरी उन छोकिरे असांजे खे आमिर नालो छोकिरे मंगी आ साईं तो नसरत जकरो जेको भी कम कराए नसरत जकरो तो कराए करे जेको भी कम करे तो नसरत जके को सवा को चुना दे न तो करे इहो तो रजब जे हो नसरत जकरो रजब जे हो वठी आया पुलिस घर असां मारे कुटे असांखे अलमारियूं भंगी असांजा पैसा पाई सोन ज़ेवर खणी आया झुमकियूं आहिनि मुंडरी आ 80,000 रोक पैसा है ये असां को खणी आ अलमारी खोले असांजा उन में कढिया था असां उन ते पर्ची ॾिनी आ मुंडरी जी भी पर्ची आ झुमकिन जी भी पर्ची आ असांजी खणी वियो असांजा उन पर्चिन ते छोकरन जो नाम लिखियल आ। मुतालबो इहो आ असां SP ऐं DSP असांजी फरियाद इहा ॿुधे त असां सां अहिड़ो जुगे में असांजे में घिरी ज़ुल्म करे विया आहिनि बच्चन खे धक हणी विया आहिनि सोन खणी विया आहिनि नाजाइज़ी करे छोकिरे खे चालान करे छॾियईं। असांजो मुतालबो इहो आहे त असां सां महिरबानी करे खुदा वास्ते असां सां मदद करे। खबरुं जी दुनिया।